पंहिंजावरी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी वारनि खे ख़ुशि आमदी। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजावरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। हाणे तव्हां ॾिठो त जाबिर बेटंगो फाथो, जो भाउ बि फाथो ऐं हथी काधी चुका आहिनि। जेका रुंडे जी साज़िश हुई उन में हू कामयाबु थियो वक़्ती तौरु, ऐं अञा हू सिकू खे भड़काए रहियो आहे। सिकू खे अञा भड़काईंदो जाबिर जे ख़िलाफ़ु, ऐं सिकू इहे धमकियूं ॾेई रहियो आहे त मां इन खे कोन छॾींदुसि। तव्हां ॾिठो प्रोमो में बि ॾिठो तव्हां। बहरहाल इहो जाबिर जे लाइ फ़िलहालु त थिको थी चुको आहे। जाबिर जे लाइ सिकू मौत बणिजी चुको आहे, छो त जाबिर जेका कई त सौट सां बेईमानी सोचे पियो त इन खे मारींदुसि, लेकिन दुश्मन मारे उनजे कंध में उन खे ॾेई छॾियो। यानी सियाणो कांउ फाथो आहे, हथीको थियो आहे। चाकर ख़ान बि ईअं सम्झे थो, ऐं सांवल सां बि हू मुशाकिरात करे थो त हाणे छा कयां छा न कयां। सांवल बि हुनजो सॼणु बणिजी चुको आहे चाकर ख़ान जो, ऐं सांवल बि सुठियूं सलाहियूं ॾेई रहियो आहे, हीअं कर तूं हूं कर, जीअं हू वॾे साईं खे ॾींदो हुयो। अहिड़े हिसाब सां चाकर ख़ान हाणे सोची सम्झी क़दम खणंदो, कंहिंखे बि फ़िलहालु ॾोही न करार न ॾींदो जेसीं ताईं असली कातिल जी ख़बर न पवे। बहरहाल रुंडे वारा सॼो फेरे गेम सिकू खे भड़काए क्लियर करे बीह रहिया आहिनि, कंहिंजे मथां, जाबिर ऐं क़ासिम जे मथां। दोस्तो वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी दर्शक ॾींदा इजाज़त। उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर कंदा। ही अव्हां जो पंहिंजो चैनल आहे, अव्हां खे हिन ते बहितरीनु अपडेट्स हर वक़्तु मिलंदा रहंदा आहिनि।